Amaji Samatun Tain, Radio Voice of St. London. Thank you everyone for joining. My name is Farhan Kaghzi. I'm Information Secretary of World Sindhi Congress. On behalf of World Sindhi Congress team, I'm really honored and privileged to moderate this session. Mahane akhir mein asan je pyare dost agwan sain Khalid panjo Lakhu sahab ke arz kandus tagalai sain Lakhu sahab is a veteran in political works. He worked in Sindh when he was there for many political organizations. He's a leader and former chairman, now Secretary General of World Sindhi Congress. Sai Lakhu Luhanu, please go ahead. Yeah. Sabka pehriyan aun sabni jeke panelist hain unan jo World Sindhi Congress se paran teh dil san शुक्रगुजार आहियां जो हुननि पंहिंजो क़ीमती टाइम कढी ऐं तमामु वॾा माण्हू जिन जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे साईं एजाज़ कुरैशी अदा बसीर नवीद साईं नासिर मंसूर अदा ख़ालिद जुनेजो जिन पंहिंजो टाइम कढी हिन तमामु अहम मसइले ते सिंध जे जेको सो पंहिंजा ख़्याल वंडिया आहिनि 1 यूनिट जो मसइलो 1955 जो मसइलो नाहे ऐं मुख़्तसर नमूने ॿुधायां ऐं कॾहिं कॾहिं हिनखे चवंदो आहियां कॉमेडी ऑफ टेरनी उन वक़्त जो जेकी तव्हां सियासी सूरताल जो तव्हां ॿुधो त सची ॻाल्हि आहे त माण्हुनि खे अजब लॻंदो त ईअं बि बराबरि थींदो। मिसाल तौरु मोहम्मद अली बोगरा खे जेको वाशिंगटन DC में सफ़ीर आहे उनखे गवर्नर जनरल ग़ुलाम अहमद घुराए थो ऐं उनखे घुराए जेको सिटिंग वज़ीर आज़म आहे उनखे लाहे उनखे वज़ीर आज़म अच्छा बज़ाहिर 1 यूनिट जो जेको कंसीव जेको चवनि था उहो गवर्नर जनरल ग़ुलाम अहमद करे उहो जेको ड्राफ्ट पहिरियों लिखियो उहो दौलताना लिखियो पर पोइ बुनियादी तौर ते जेको अयूब जो किताब आहे फ्रेंड्स नॉट मास्टर्स उन में चयो आहे त इहो मुंहिंजो ख़्यालु हो जॾहिं उहो चवे थो त इहो मुंहिंजो ख़्यालु हो He was commander in chief. It wasn't his idea alone. Basically, वो पाकिस्तान जे military establishment जो ख्याल हो। सवाल तो पैदा थिए त पाकिस्तान जे military establishment के यो ख्याल छो पैदा थियो? उन सबब ये आहे त 1954 में जॾहिं बंगाल में इलेक्शंस थियूं त फज़ल हक जो जेको अलायंस हो 5-6 पार्टियुनि जो उन लिटरली जेको सो मुस्लिम लीग जा असल तड़ावेड़ करे छॾी नॉट एग्जैक्टली एज इट हैपेंड जी 1970 में थियो अवामी लीग 160 सीटूं खणियो ॿ खयूं कि मुस्लिम लीग के 6-7 सीटूं खयूं ऐं तंहिं वक़्तु जेका आख़िरी पंहिंजो पॉपुलेशन जेका पहिरीं पाकिस्तान खां पोइ पहिरीं जेका पॉपुलेशन सेंसस थी 1951 में त पाकिस्तान सॼे जी टोटल पॉपुलेशन हुई 75 मिलियन उन 75 मिलियन मां बंगाल की पॉपुलेशन हुई 42 मिलियन एंड 42 मिलियन दैट मेक्स इट रफली 55-56% यानी बाकी पाकिस्तान की पॉपुलेशन 44-45% सो देयर वाज एटलीस्ट 10 to 12% जेको सो पॉपुलेशन जो डिफरेंस हो ऐं उन बंगाल में जेका सा फज़ल हक जे मुस्लिम लीग जा तड़ावेड़ करे छॾियो आहे कटी थी अचे सवाल पैदा थियो त जेका पाकिस्तान में जेके डोमिनेंट फोर्सेस जेके पंजाबी मिलिटरी एस्टेब्लिशमेंट ऐं पंजाबी उन्हनि जा जेके सलाहकार उन लाइ तमामु चैलेंजिंग सूरत हाल त इनखे कीअं कवर कजे ऐं उन्हनि इहो तय कयो पाकिस्तानी मिलिटरी एस्टेब्लिशमेंट त वञो ठाहिणो आहे हाणे इट इज़ वेरी मच क्लियर ऐं पोइ उन फज़ल हक जी गवर्नमेंट खे बोगरा इहो चई फारिग कयो त हे जेको फज़ल हक आहे he's committing treason यानी गद्दार चई उनखे बर्खास्त कयो ऐं पहिरीं जेका स्पीच जेका उन असेंबलीअ में वञूं जे हवाले सां कई नवंबर 1954 उन में ही जॾहिं पास थींदो वञूं जो बिल त को बि माण्हू न बंगाली रहंदो न पंजाबी रहंदो न सिंधी रहंदो न बलोच रहंदो न पठान रहंदो मीन्स द एम वाज यानी उहो मुल्क जेको 7 साल अॻु में क़ाइमु थियो आहे उहो थो चवे त अॼु खां जेके 5-7 हज़ारनि सालनि खां
जेके माण्हू जेके क़ौमूं जेके तहज़ीबूं आहिनि उहे अॼु खां वठी नॉन एग्ज़िस्ट थी वेंदियूं ऐं पाकिस्तान थींदो दैट वाज़ ऐं उनजो सबबु कहिड़ो छो दे वांट टू एरेडिकेट द नेशंस छाकाणि त जेकॾहिं क़ौमूं आहिनि त क़ौम जा हक़ आहिनि उन्हनि जे करे उन्हनि ते कब्ज़े करण लाइ ऐं पोइ सॼी जारियत आहे सिंध में अब्दुल सत्तार पीरज़ादे जी गवर्नमेंट हुई ऐं उन गवर्नमेंट जेका बोगरा जी ते 2 वज़ीर खया जेके मिलिट्री मां कमांडर इन चीफ अयूब खान ऐं इस्कंदर मिर्ज़ा द सिटिंग गवर्नर हिकिड़ो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिकिड़ो सिटिंग जनरल उहे जेके हुन में थियनि था उहे फ़ैसिलो था कनि कैबिनेट त जेका बि प्रोविंशियल गवर्नमेंट वञुनि जी मुखालफ़त कंदी उनखे गवर्नर खे चऊं था ऑर्डर था ॾियूं त उन जेका गवर्नमेंट आहे उहा फारिग कई वञे सत्तार पीरज़ादे खे ख़बर पई सत्तार पीरज़ादे सिंध मां 110 मेंबर आहिनि असेंबली जा तंहिंमें 76 मेंबरनि खां वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी सयूं कराए बिल पेश करणो हो ॿिए ॾींहं ते वञण जे ख़िलाफ़ उन बिल ज़ाहिर आहे उन ॾींहं ते राति जो गवर्नर हुन जी असेंबली जेका असां ख़तमु थो करे वज़ाहत ख़तमु थो करे जंहिं माण्हूअ खे 2/3 मेजॉरिटी चवे थी त वी हैव गॉट कॉन्फिडेंस उनजी ख़तमु थी थिए ऐं कहिड़े माण्हू खे वठी था अचनि जिन खे उन 1948 में अयूब खोड़े खे जिन खे उन बैन कयो हो पॉलिटिक्स खां उनखे वज़ीर ऐं पर्पस हिकिड़ो अच्छा त हिकिड़ो त जेका बंगाल जी जेका 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 अक्सरियत हुई उनखे करणो आहे ऐं ॿी ॻाल्हि त ही जेके इमर्जिंग जेके क़ौमी जेके ख़्याल आहिनि उन्हनि खे ज़ाब्ते में रखणो आहे सूरत हाल इहा थी त लफ़्ज़ सिंध रखणु उहा जेका असां उन ते उहो क्राइम हो पनिशेबल क्राइम हो ऐं फार्मर सिंध लिखणो पवंदो हो जिते शेखायत लिखियो सिंधड़ी तुंहिंजो नाम विधो ॼण कारीअ ते पेर पियो पर हिकिड़ी जेका वॾी ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त सॼी सिंध फौरी तौर ते रिएक्ट कयो जीअं बोगरा जो ऐलान कयो 2-3 ॾींहंनि में नवंबर में ई साईं जेम्स ऐं ॿियनि गॾिजी सिंध डे मल्हायो ऐं हुन सिंध डे में हुननि तय कयो त हीअ जेका असांजी तव्हां तारीख़ी हैसियत ख़तमु कयो था असां जेको सो जेके वसीलनि ते कब्ज़े करण जी कोशिशि कयो था ऐं हुन में हुन 10-15 डिमांड्स ॾिनियूं ऐं बदकिस्मती या बदकिस्मती न आहे सिंध जी सॼी तारीख़ असां भरी पई आहे त सिंध जो हाकिम तबिको सिंध जो वॾेरो सदाईं अक्सर 99% हाणे त अञा बि सूरत हाल ख़राब थी आहे उहो ॿाहिरियुनि माण्हुनि सां सिंध ते उन जबर में उन में बराबरि जो शरीक रहियो आहे ऐं बीठो रहियो उन्हनि 10-12 डिमांड्स ऐं उन खां पोइ जेको जिदोजहद आहे आउं उनखे कॾहिं कॾहिं हीअं ॾिसंदो आहियां त दिस वॉज अ पीरियड ऑफ रिनेसेंस ऑफ सिंध एंड सिंधी पीपल सिंधी तव्हां उन वक़्त जी तव्हां ॾिसो त यानी सॼी सिंध जेका हुई यानी सभु तबिका मिसाल तौरु सिंध में बदकिस्मती थी त मिडिल क्लास हलियो वियो जेको नओं इमर्जिंग मिडिल क्लास हो शागिर्द ऐं ॿिया देवर तमामु एक्टिव हुनजो हिसो हो पर सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां सिंध जो हारी सिंध जो मज़दूर लेफ्ट जा माण्हू उहे सभु उनजो जेको बेस हो तहरीक जो उहो तमामु वसी सिंध जे सभिनी ॻोठनि में को बि ॻोठ मूंखे यादि आहे त असीं अञा नंढा हुआसीं 6-7-8 दर्जे पढ़ंदा दौर में त तॾहिं बि सिंध जा नंढनि नंढनि ॻोठनि में जलसा जुलूस ऐं इहा वञण जी तहरीक हुई यादि करे छॾियो जीअं रिनेसेंस जे नतीजे में यूरोप में तमामु वॾी लेवल जा वॾा जायंट्स अदीब दानिश्वर गैलीलो पेंटर्स पैदा थिया सिंध जे उन तहरीक जे नतीजे में सिंध जी वञण जे ख़िलाफ़ तहरीक नतीजे में सिंध में जेको सो वर्ल्ड क्लास माण्हू शाइर अदीब पैदा थिया शेख हयास मिसाल तौरु तनवीर अब्बासी न्याज़ अमानी गदाई यानी सभिनि जे तइदाद में शाइर ऐं मैनी ऑफ देम वर रियली वर्ल्ड क्लास ऐं गॾोगॾु सिंध में लिखंदड़ मिसाल तौरु जमाल अली बाबा तमामु वॾे पैमाने ते हिकिड़ी जेका असां तहरुक पैदा थियो सिंध जे उन ऐं पहिरीं ॻाल्हि इन ॻाल्हि ते कमु थियो त इन ते नज़रियाती तौर ते सियासी तौर ते फिलोसॉफिकल इन ॻाल्हि ते कमु थियो त सिंधी हिकिड़ी क़ौम आहिनि ऐं उहा क़ौम हज़ारनि सालनि खां मौजूदु आहे सिंध हिकिड़ो वतन आहे ऐं उनखे ईअं तव्हां मेसारे छॾियो इहा ॻाल्हि सिंध जे जर जंग ताईं पहुती ॻोठ ॻोठ ताईं पहुती ऐं इहो सिंध जो रिनेसेंस जो पीरियड आहे
जेतोणीकि दोस्तनि इहो सुवाल उथारियो आहे त कहिड़ो सबबु हो जो वञण खां पोइ उहा जेका तहरीक हुई उनजी जटा ऐं ॿियो पर अॼु ताईं बि यादि कयो अॼु ताईं बि सिंध में जेका क़ौमी तहरीक आहे उन दौर जो जेको विलविलो पैदा थियो हो जेके शेख ऐज़ शेर लिखिया जेके अली बाबा मोहन जो दड़ो लिखियो जेके इहे सभिनी सिंध जे शाइरनि वो अञा ताईं बि हिकिड़ो ॿियाटी ॿारे थो रखे उन दौर जी सिंध जे रिनेसेंस जी पैदावार जेका वञण जे ख़िलाफ़ जदोजहद पैदावार आहे हाणे अचूं था अॼु जी सूरताल खे कॾहिं कॾहिं मूंखे हिकिड़ो ख़्यालु हूंदसि मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त बुनियादी तौर ते वञण जा सबब आहे नंबर पहिरीं ॻाल्हि त जेका बंगाल जी जेका अक्सरियत आहे उनखे ख़तमु करणो आहे न्यूट्रलाइज़ करणो आहे ॿियो त जेके क़ौमूं आहिनि जिन हज़ारनि सालनि खां उन्हनि जी शनाख़त उन्हनि जा हक़ उन्हनि खे मेसारे उन ते कब्ज़ो करणु मुकमिल तौर ते एलिमिनेट करणु इहो आउं कॾहिं कॾहिं दोस्तनि सां ज़िक्र कंदो आहियां त there are some evidence and still history has to be written that about by the end of Ayub jo period khatam pyo thi by that time before that time who in natije te pahta that Bengal long term he set up chakan बुनियादी तौर ते जेका अयूब जी मार्शला हुई उहा मार्शला जो ॿियो को बि सबब कोन हो उन मार्शला जो बुनियादी सबब जेको हो उहा हुई वञण जे ख़िलाफ़ जिदोजहद छाकाणि 1957 में साईं वेस्ट पाकिस्तान असेंबली मां बिल पास करायो त वञण ख़तमु थियणु खपे हाणे उन वञण खे जेके असेंबली थी चवे सॼी वेस्ट पाकिस्तानी असेंबली थी चवे त ख़तमु थियणु खपे उनखे कीअं कंटिन्यू रखिजे उनखे कंटिन्यू रखण लाइ रुगो हिकिड़ो ई तरीक़ो हो ऐं उहो हो मार्शला जेको अयूब जेका असां मार्शला लागू कई ऐं उन मार्शल नतीजे में जेके सिंध खे नुक़सान पिया ऐं उनजो तमामु ज़रूरी आहे सिंध जे सभिनी सियासी कारकुननि खे त उहा तारीख़ पढ़नि मिसाल तौरु उन में साईं एजाज़ कुरैशी वेठो आहे उनजो किताबु सिंध ऐं वञण इज़ वन ऑफ दी वेरी वेरी इंपॉर्टेंट जेको किताबु आहे फंडामेंटल किताबु पढ़णु खपे उनजी रुगो ॾुखियाई हीअ आहे त उहो तमामु वॾो किताबु आहे 500 पेजिस खां बि वॾो किताबु आहे उनखे कॾहिं वी विल हैव डिस्कशन त उनखे कीअं अहिड़ो किताबु नंढो करे एस्टिमुलेट करणु तमामु इंपॉर्टेंट जेके एस्पेक्ट्स आहिनि जेके रिसर्च लाइ हीअ त तमामु वॾो किताबु आहे उहो जेको सो सिंध जे नौजवान नस्ल खे सम्झाइणु तमामु ज़रूरी आहे मिसाल तौरु लखनि जे तइदाद में ज़मीनूं हली वयूं सॼो जेको कोटड़ी बैराज ठहियो जेके गुलाम बैराज चवंदा हुआ उनजी ज़मीनूं सखर बैराज गुड्डू बैराज जेका तव्हां ॻाल्हि कई जेका नौकरियुनि जी नौकरियूं रुगो इहो न त सिविल ब्यूरोक्रेसी पर उहा सिविल ब्यूरोक्रेसी जॾहिं पंहिंजे वतन सां माण्हुनि सां लाॻापियल न आहे त उहे जेके बि पॉलिसी डिसीजन्स थिया उन में सिंध जे माण्हू जो नालो कोन हो न सिर्फ़ु सिंध जे माण्हू जो नालो न हो पर उहे लिटरली हा त ॿाहिरिनि माण्हुनि खे ग़ासिब माण्हुनि खे फ़ौजनि खे जेके ज़मीनूं ॾिनियूं या उन्हनि जा जेके इंट्रेस्ट आहे उनखे प्रोटेक्ट करणा आहिनि या उहे ग्रुप्स जेके हुननि सां गॾु बीठा ऐं इहा असांजी बदकिस्मती आहे त जेको उर्दू स्पीकिंग जेके दोस्त हुआ माण्हू हुआ उहे उन सॼे पीरियड में सिंध दुश्मन एजेंडा ते हुन सां गॾु बीठा तमामु के विरले के थोरा घणा माण्हू हुआ ईअं न त न हुआ पर यानी वॾी वसी अक्सरियत उन्हनि सां बीठी ऐं दे वर बेनिफिशरी जेको तव्हां हिकिड़ो दफ़ो सुवाल पुछियो त भला कराची कीअं इम्यून रहियो छाकाणि जेके पॉलिसीज़ हुयूं पॉलिसीज़ ऑफ सिलेक्टिव अपार्टेड यानी इवन लेट 70s ताईं जॾहिं असीं कराची वेंदा हुआसीं त मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठा त जेके सिंधी ॻोठ या बलोच ॻोठ उहे अञा ताईं मेडिवल पीरियड्स में रहंदा हुआ उन बिजली हूंदी लोड़ा हूंदा हुआ पाणी कोन हूंदो पाणी औरतूं जेके से हुन ते खणी वञी किथां भरे ईंदियूं हुयूं यानी एॾो अपार्टेड ऑनेस्टली इज़ अनबिलीवेबल अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जंहिं रफ़्तार सां यानी वञण जे दौर में सिंध जूं ज़मीनूं ऑक्यूपाए कयूं वयूं जेका मुंहिंजी पंहिंजी स्टडी आहे त जेका पोस्ट सेकेंड वर्ल्ड वार आहे रुगो पाकिस्तान हिकिड़ो मल्टीनेशनल स्टेट कोन देयर मेनी मल्टीनेशनल स्टेट्स इमर्ज्ड एज अ रिज़ल्ट ऑफ सेकेंड वर्ल्ड वार जेको पीरियड जेको आहे पर इन तरीक़े सां एॾे वॾे पैमाने ते यानी कंहिं बि क़ौम जे ज़मीननि जी वालार ॿी किथे बि कान थी आहे या दावा सां थो चवां आई कैन प्रूव इट अच्छा उन सॼे ऐं उन्हनि में सिंध जे माण्हुनि जी जेका जिदोजहद हुई उनखे
ऐं हिकिड़ी हद ताईं ईअं न त कोई असीं रुगो सिंधी असां हुआ जदोजहद कई, ॿियूं क़ौमूं बि गॾु हुयूं, पठान बि गॾु हुआ, बलोच बि गॾु हुआ, इवन बंगाली बि गॾु हुआ, स्लाइटली विद डिफरेंट डायनामिक्स। पर जेके वेस्ट पाकिस्तान में जेके क़ौमूं जेके हुयूं ऑपरेस्ट क़ौमूं उहे गॾु हुआ। पर हिन सॼी जिदोजहद जी आख़िर को माण्हू अॻवानी कंदो आहे न, त आई ऑनेस्टली बिलीव that it was led by Sindh and Sindhi leaders. Of course, there were other ॿिया जेके माण्हू, पर इन जी वनियुनि जी जेका जिदोजहद, वनियुनि जे ख़िलाफ़ जेका जिदोजहद आहे, उन जी अॻवानी सिंध कई। ऐं इहा तमामु उन जा वॾा फ़ाइदा सिंध खे इंटेलेक्चुअल जेको बेसिस आहे, जेको रिनेसेंस थिए थो असांजी एग्ज़िस्टेंस एज़ अ नेशन। सुवाल थो पैदा थिए त अॼु 52 साल थिया आहिनि यानी वनियुनि जे टुटण खे। And where do we stand? Where do we stand? छाकाणि जो जीअं, छाकाणि टू बी ऑनेस्ट 71 में जॾहिं बांग्लादेश अलॻि थियो त वनियुनि जो पोइ त कोई जवाज़ ई न हो न। पोइ त पाण इहा ॻाल्हि हुननि पाण तय कई हूंदी त हाणे जेकॾहिं बांग्लादेश जी हुननि जो मुंहिंजो ख़्यालु हो त हुननि जी पंहिंजी बि ख़्यालु त भली जिंद छॾनि, पर अहिड़ी सेखत ॿियूं जो ॿिया बि ॾिसनि, हाणे धीअ खे सिखे न वारी ॻाल्हि आहे त ॿियूं क़ौमूं बि सिखनि, त हुननि जे लाइ पोइ ज़रूरत ई कान्हे। हुननि जे लाइ त पंजाब जी जेका डोमिनेंस आहे अक्सर त दे वांट टू यूज़ इट फुल। पर उन खां पोइ जेको असांजो हाल थियो आहे, ऑनेस्टली दैट इज़ द वर्स्ट। ऐं उन जे ख़िलाफ़ जेको असांजो रेज़िस्टेंस आहे, उन जे ख़िलाफ़ दैट इज़ रियली सीरियस क्वेश्चन। असां जूं जंहिं नमूने हाणे ज़मीन जूं वालारूं, नौकरियुनि जी वालार, मिसाल तौरु वनियुनि जे बेट में ज़ाहिर 50 साल खां मथे थियो, सिंध जे माण्हुनि जा जेके सोशो इकोनॉमिक इंडिकेटर्स आहिनि, मिसाल तौरु पॉवर्टी लेवल ॾिसो, मल्टी डायमेंशनल पॉवर्टी जेका आहे सा ओवर 75% आहे, मेल न्यूट्रिशन 75% आहे, 80% माण्हुनि खे ड्रिंकेबल वाटर कोन्हे को। सिंध जो 40% जेको यूथ आहे उहो अनएम्प्लॉयड आहे। सिंध जे जेको बेज़मीन हारी जेके सिरड़ियो हारी चवंदा आहिनि, उन जी तइदाद में इज़ाफ़ो आयो आहे। सिंध जे हारीअ जी जेका नेट इनकम जेका उनखे हथ में ईंदी हुई अॼु खां 50 साल में, अॼु उनजो अधु बि नथो अचे। यानी सिंध जे जेको हारी आहे, उन जे हथ में जेका नेट इनकम अचे थी, उहा उन जे बेट में रिलेटिव टर्म्स में अधु बि न आहे। हालतूं ॾिसो था, यानी सिहत जूं, तइलीम जूं, हू मुसलसिल हुननि जी असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, हुननि जी स्ट्रेटेजी तब्दील थी आहे, हुन जा मक़सद तब्दील न आहिनि थिया। हुन जो मक़सदु अञा बि इहो आहे त सिंध खे, सिंधी माण्हुनि खे मुकमल तौर ते ख़तमु करे कब्ज़ो करणो आहे, छाकाणि पाकिस्तान जो जियापो न थिए। ऐं उहे उन्हनि पॉलिसीज़ ते तमामु सिस्टमेटिक नमूने ऐं उन सॼे में जेके असांजा जेको रूलिंग क्लास जेको हाणे वेठो आहे, उहे कोलेबरेटर्स आहिनि, उनजो पार्ट आहिनि। तंहिंजे करे तारीख़ी तौर ते इहो असां ते जवाबदारी आहे। उहे माण्हू जेके अञा जेका उन ॾियातीअ मां रोशनी वठनि था, उन जिदोजहद मां जेका वनियुनि जे ख़िलाफ़ थी, उन जिदोजहद असां ते जवाबदारी आहे त असीं उन्हनि सभिनी सुवालनि ते नए सिरे सां सोचूं। थिंग्स आर नॉट वर्किंग बराबरि। सिंध जो माण्हू जहिड़ो हाल आहे उहो हलंदो रहे थो, पोरियो कंदो रहे थो, जिदोजहद कंदो रहे थो, मारूं खाए थो, तकलीफ़ खाए थो, जेल में वञे थो, गुम थिए थो, सभु थिए थो। पर हीअ जेका मशीनरी that is working, that is much more sophisticated. They have got much more sophisticated strategies against for our occupation. ऐं तंहिंजे करे असांखे उन जिदोजहद खां सबक़ सिखणु खपे। फर्स्ट एंड फॉरमोस्ट, कुझु बि चओ, जीअं ख़ालिद जुनेजो साहब चयो, तमामु इम्पोर्टेंट आहे त असीं हिन सॼी जेका आहे हिन जिदोजहद ते नए सिरे सां सोचूं। ऐं रुगो सोचण जी ॻाल्हि कान्हे का, रुगो तजवीज़ करण जी ॻाल्हि कान्हे का। ॻाल्हि आहे त उन शयुनि खे, ॿिलीअ खे गिनड़ी केरु पाराईंदो? उहे सभु असांजा तारीख़ जे असांजे अॻियां सुवाल आहिनि, ऐं उहे इहो तय कंदा त इहा क़ौम जिन जी असीं ॻाल्हि था कयूं, हज़ारनि साल खां असीं वेठा आहियूं, उहा क़ौम एज़ अ नेशन पंहिंजे राइट टू रूल, पंहिंजे धरतीअ पंहिंजे वसीलनि ते उते रहंदी या न रहंदी। इहे तारीख़ जा तमामु अहम सुवाल आहिनि जिन ते असांखे गौर करणु खपे। ऐं उन जे लाइ असांजो फ़र्ज़ु आहे त असीं उन जे लाइ हल ऐं तरीक़ा ॻोल्हे कढूं। उहो मुमकिन आहे ऐं करे सघिजे थो ऐं करणु खपे, ॿियो को बि रस्तो कोन्हे को। वॾी महिरबानी। लख साईं महिरबानी ॾाढी लखू साहब, तव्हां ॻाल्हायो। सूह तुंहिंजी अमा
मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।